दर खोलो। ये रहियो अते कोण कयो तो मां सुल्तान दादा पाण आयो आहे। सलीम दर खोल। सिजावल खान जो हुक्म आहे त रात जो दरवाजो कंहिंजे लाइ बि न खोलींदा करियो। हाणे जेसि ताईं सिजावल खान पाण न ईंदो न तेसि ताईं दरवाजो न खुलंदो। घुराए पंहिंजे पीउ सिजावल खे चवीस असां सभिनी जो पीउ नवाब खान पहुची वियो आहे। केर कंहिंजो पीउ आहे या त सजावल खान जे अचण खां पोइ ख़बर पवंदी। थोरो सबर कर, मां ॿुधायो त सजावल खान खे जेतिरो जल्दी थी सघई घुराए वठीसि। जेकॾहिं थोरी बि देरि थी न त असां दरवाज़ो टोड़े ताक़ में दाख़िल थींदासीं। बाबूखान कंहिं परेशान कयो अथई जो अधरात जो अची असांजो सुख फिटायो अथई। जॾहिं नवाब खान जी निंड फिटल हुजे न त सत राजे जी निंड फिटल हूंदी आहे। ओए तूं कीअं सुख जी निंड सुम्हंदे? मक़सद जी ॻाल्हि कर ऐं तां निकिरण जी कयो। असां तुंहिंजी ओताक जी तलाशी वठंदासीं। जेसिताईं ओताक जी तलाशी नथा वठूं न असां हितां वञण वारा न आहियूं। तूं को पुलिस ऑफिसर या मुझे ओताक जी तलाशी जा तो वारंट है जो मां तोखे पंहिंजी ओताक जी तलाशी वठण ॾियां। जो दिल मां ख़्याल कढी छॾ त को तूं सिजावल खान जे ओताक जी तलाशी वठंदे। इज्जत सां न त ज़ोर ज़बरदस्ती बि असां ओताक जी तलाशी वठंदासीं। ज़ोर ज़बरदस्ती सां तूं सिजावल खान जे ओताक जी तलाशी वठंदे? लाशन जा ढेर लॻंदई। एक कदम तक ते वधाए ॾेखार। जेकर इहा ॻाल्हि आहे त रोके ॾेखार। नथो थी सुल्तान नथो थी। हथकड़ पंहिंजे मौत खे दावा थो थी। हथकड़ बजाए थो सुल्तान हथकड़। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।